साल साईं वॾी महिरबानी साईं तव्हां असांखे घुरायो पंहिंजे पहिरों आराम में सही हक़ीक़त इहा त मां सही थो ॿुधायां तव्हांखे साईं वॾी हालत लॻी पई आहे हर महकमे में मां पंहिंजी जेको आहे सो एप्लीकेशन जमा कराई आहे हर महकमे में मां जेको आहे सो भॻो आहियां जिते वञा थो चवंदा पहिरियों जेको आहे सो हिते जेको आहे सो एप्लीकेशन जमा कराए अप्लाई कर वञी उते मां अप्लाई कई आहे उते हर जॻह ते अप्लाई कई आहे इंटरव्यूज़ बि ॾिना इंटरव्यू सही मां ॾिना आहिनि हुन खां पोइ छा इंटरव्यू कैंसिल थी वेंदा आहिनि उहे छा थींदो साईं मां छा मां मुसलसल 15 सालनि खां साईं 15 साल 15 सालनि खां मां साईं अप्लाई कयां थो पियो हर महकमे में मां उहो मिनिस्टर कहिड़ो मिनिस्टर न आहे जंहिंसां मां न मिलियो आहे उन में 15-20 मिनिस्टर गुज़ारे चुका आहिनि अॼु उहे असांजी फानी दुनिया में न रहिया आहिनि मां उन्हनि सां बि मिलियो आहियां साईं मां अञा कहिड़ी धूड़ पायां साईं असां मास्टर कयूं वेठा आहियूं साईं मास्टर तव्हां कई आहे असां नौजवाननि खे हिननि साइको करे छॾियो आहे असां मास्टर कयूं वेठा आहियूं असांखे नौकरियूं न आहिनि अञा असां कहिड़ी धूड़ पायूं मां तव्हांजी डिग्रियूं ॾिठियूं तव्हां MA कई आहे IR में बि ऐं MA कई आहे इंग्लिश में बि MA सिंधी में बि कई अथव इन्हनि सभिनी जी डिग्रियुनि जे हूंदे सूंदे बि तव्हां अञा ताईं नौकरी न मिली सघी आहे तव्हांजो चवण आहे त गुज़िरियल 11-15 सालनि खां वठी साईं अप्लाई कंदा था अचो मां हिन जे लाइ इहा तालीम हासिल कयां थो अञा बि मां पढ़ां थो माना किथे हिननि खे रहम अचे त हेॾो तालीम याफ़्ता माण्हू आहे मास्टर्स कयूं वेठो आहे उनखे असां नौकरी ॾियूं साईं मज़े जी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां ख़ुदा वाहिद छा मां अॼु हिन रोज़ जी अॼु ते तव्हांजी ते वेठो आहियां मां कूड़ न ॻाल्हाईंदोमांव मूंखे पंहिंजी बेरोज़गारी जो कसम आहे जेको 25 सालनि खां मुसलसल मां बेरोज़गार आहियां तालीम याफ़्ता उनजो कसम आहे जेके माण्हू अप्लाई न कंदा आहिनि इंटरव्यू न ॾींदा आहिनि उन्हनि खे नौकरी मिली वेंदियूं आहिनि साईं उन्हनि खे मिली थी वञे इहो छा आहे साईं छा चकर आहे असांखे अञा कहिड़ा बम मारंदा असांजे घरनि खे कहिड़ी अञा बाहि लॻंदी साईं इंशाल्लाह नौकरियूं खुलंदियूं फलाणे महीने में कॾहिं खुलंदियूं जॾहिं असां मरी वेंदासीं जॾहिं असांजी उमिरि क्रॉस थी वेंदी हाणे 4 महीना बचा आहिनि उमिरि में वञी उन खां पोइ चवंदा तव्हांजी रिलेक्शन जेके एज रिलेक्शन ख़तम थी वई त छा धूड़ पायूं साईं असां हे तालीम असांजे कहिड़े कम जी हे असां डिग्रियूं खई वठां हे असां हर जॻह ते मां जेके अप्लाई कयो आहे उहो सभु वटि डिग्रियूं पई वठिजो हाणे छा कयूं ॾिसो साईं उहे एप्लीकेशन तव्हांजूं आहिनि तव्हां डिग्री बि ॾिठियूं मां ॿ घड़ियूं छो पातियूं आहिनि तव्हां इन लाइ पातो न माना को टाइम असांजो बि अचे माना वक़्तु असांजो बि अचे स्टेशन वरी पोस्ट जो ख़र्च मुसलसल अॼु 7 महीनो आहे मां सम्झो गोश्त सामान न खाधी आहे हिकिड़े चइनी मां जेको गोश्त वठण जो घर जो गोश्त हलाए पियो अच्छा घर जो गोश्त चए तव्हां ग़रीब जे लाइ आहे मां चयो अलाह तव्हां सां पुछंदो बाक़ी असां त नथा पुछ अञा असांखे कहिड़ी धूड़ पाई ॾिसो तव्हां कहिड़ी कहिड़ी पोस्ट जे लाइ हिन वक़्तु अप्लाई करे चुका हर पोस्ट जे लाइ साईं मां कमीशन जो इंतज़ाम ॾिनो साईं कमीशन हा साईं सिंध पब्लिक सर्विस कमीशन जो बिल्कुलु सिंध पब्लिक कमीशन मां इंतज़ाम ॾियण लाइ मां पोइ तो सोची करे उते छा ॿुधायां उते छा थियो तव्हां 30 माण्हुनि जी जॻह हुई जिते उते 58 माण्हू भर्ती करे छॾी सिंध पब्लिक सर्विस कमीशन में त हाणे बि असां ॾिठोसीं कुझु ॾींहं अॻु में त पोइ पंहिंजा को भाटिया भाणेजा इहे खणाए छॾिया हिकिड़े माण्हू हिकिड़े छा हुनजी छा नालो हिते खणा ॾेई करे पाण ई हुन में जेको आहे सो वेठो आहे जज भाई मेंबर हुयो मेंबर पाण हुयो ऐं उते उते पंहिंजनि 5 भातियुनि घर जे भातियुनि खे जेको आहे सो पंहिंजा भाणे जा भाटिया पुटनि खे खणी छॾियो उहे बि पास कराए छॾियो तव्हां इनजे वकील चोरी न जे लाइ मां बि हाणे वकील थी करे हिकु हिकु माण्हू खे दराज़ कंदोसि आहे ॿुधायां थो नोटिस ॾियारींदोमांव अदालत जा अलाह वाहिद शाहिद आहे अॼु मां हिते ऐलान थो कयां पियो न मतिलबु सभिनी तव्हां पिटीशन दाख़िल कंदव त तव्हां मूंखे नौकरी छो नथा ॾियो या ॿियनि नौजवाननि लाइ बि आवाज़ उथारींदो सभिनी जे लाइ उथारींदो साईं रुॻो पढ़ंदा था वञो पढ़ंदा था नौकरियूं कंहिंखे था ॾियो अञा बंदि आहे अञा मथे साल ॾींदासीं कॾहिं असांखे धूड़ पाईंदव त साईं सभु ॾेई करे पुछां मां 50 दफ़ो साईं सां मिलियो आहियां साईं पंहिंजे भर में विहारियो आहे बाक़ाइदे इहे चलबो वठी करे भर में माण्हू मूंखे चवनि पिया असांखे नौकरी मां चयो धूड़ पवे पहिरियों मूंखे त वठण ॾिजो नौकरी मां चयो पहिरियों मूंखे त वठण ॾिजो नौकरी साईं 2 लतीफ़ा मां ॿुधायोमांसि 3 ख़ुशी सां साईं ॿुधाया अच्छा हा पर असांजे मुंहं में धूड़ बि त विझे न नौकरी ॾे न हिकिड़ी बाबा उहो त पाण इलाही जलसनि में चई चुका नौकरी कोन्हनि नौजवान वञी छोला खपायो को कारोबार कोई ब्यूटी पार्लर खोलियो न हेॾो पढ़ियासीं असां ब्यूटी पार्लर माइन वारो कमु कयूं हे पढ़ियासीं असां ॻरियासीं बाक़ी इहे पढ़ियासीं जेके अणपढ़ियल माण्हू जेके लिखियलु पढ़ो नथो अचे उहे साईं मां अॼु बि तव्हांखे ॾेखारियो उन्हनि खे ABCD ख़बर न आहे उहे वॾे उहिदनि ते वेठा उहो असांखे बि ख़बर आहे केतिरा त अहिड़ा माण्हू आहिनि जिन खे पंहिंजे महकमे जो नालो बि न ईंदो आहे उते उहे 17 अरिड़हं गेड़े ऑफिसर साईं छा ॿुधाया तव्हां
माना इहो एॾो ज़ुल्म कयो वियो आहे उन्हनि खे नौकिरी मिली थी वञे तव्हांखे नथी मिले मेरिट ते नाहे मेरिट साईं नाहे